दड़ो भरसा गोठ गुलगांव में महीनो अॻु मामूली ॻाल्हि तां हुस्या बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो। तफ़सील मूजिब दड़ो भरसा गोठ गुलगांव में महीनो अॻु हसिया बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो हो, जहिड़े दौरान जुमन हसियो खे कुहाड़ियूं लॻण सबबि हिकु टंग ऐं ॿांह टुटी पयूं। जुमन हसियो पारां 8 जवाबदारनि माशूक हसियो, मंठार हसियो, अली हसियो, उर्स हसियो, सुमार हसियो, अज़ीम हसियो, कुर्बान हसियो ऐं सलीम हसियो मूं सां कातलाणो हमलो करे कुहाड़ियूं हणी मुंहिंजी हिकु टंग ऐं हिकु ॿांह भञी छॾियूं ऐं हिकु महीने खां दड़ो थाणे ते रोज़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ वञा थो, पर दड़ो पुलिस मुंहिंजी हिक बि फ़रियाद ॿुधण लाइ तयारु नाहे। हुन एसएसपी सिटावल ऐं डीएसपी मीरपुर बटोरे खां मुतालबो कयो त मूंसां थियल कातलाणे हमले जो नोटिस वठी मूंसां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।